वड़े वा खोसा फकीरा खोसा छल न थियन कोसा कोसा थिया तो पोसा वो यारा को न करे नाश्तो पो कंदा मौला खोसन जी खोसन जी भंग भी भलाड़ी जे मुले के भंग पहिरियो न वो मूंखे मिलियो मुझो निभागा भंग पीते जे भंग न हुई भाग हो गुलाम सेना जो मुख्य भी तका बाल्टी पिया केडियूं लाठियूं साईं असांखे जेके माल खाराई न उहे त ॿुधायांवई नथो मुला बुक मरंदा मुला फाटी मरंदा असां जेके क़ुरान जे सदके माल खाधा खुदा जो कसम आहे मुराद जी शादी न खाधा अल्लाह असां मुला त पुलिस सां पढ़णो बि खाऊं त मरणो बि खाऊं निकाह हुआ त बि मुलो ॻोल्हियो जनाज़ो हुआ त बि मुलो असां पोड़ा वञनि था अॼु ते हाणे त वरी कांच में खीसो रखियो काथे कांच में भी वरी जगह सपा घोड़े के मां जो छोड़ के रखी थे चौकीदार बैठो कमल कमल सुनी पवंदो हाय मुझे मौला हुसैन पंजवीह हज प्यार कर इमाम हसन हुसैन हजरत अब्दुल्ला बिन जाफर ट्रेन करा प्यादल हज सामान खुटी दो दरवाजो खड़कायो घोड़िए दर खोलो केर आयो सैयद आयो अली जी औलाद आयो मोहम्मद जो खानदान आयो काबे जे हज ते पिया वञो सैयद ये नहीं सैयद ये थी गात सवारी ना है प्यादल वरी कुरारी पुछन सैयद आयो हा अली जी औलाद आयो हा साण जा बच्चा आयो हा चेवे हो हिकड़ी बकरी आई या कोई भी तहां के दिखारा जमल दावत खाई वांदा जा मुझे मौला हुसैन हथ खया दुआ खुली जाते भी मानी खाई बस को न मोला ए फाटी ओगराई दे उतना हराम जो दुआ खुला मानन कुरारी के चयो त बकरी भी हिकड़ी तई साब कोहे थी पोड़ियो जो जवाब पुजा इमाम हसन हुसैन दे इशारो करे जे हेड़ा मेहमान रोज इंदा छा मां वरी तहां के तो चवा को सौ हेड़ा मेहमान रोज इंदा पोड़ा पोड़ा वरी उतना यारो थी न मुल्लो देर तो करे तो के घर केड़ी थरे छरा लाइया बस कर पोड़ा शादियों में कयो छोकरो देखो सन में एडा छराएं जो ट्रक भरे वने दरिया में अल्लाह सांजो छोकरा पढ़न न था बरो चंगा चप कडियो जान मेरा पर मंड मान गिरा पढ़ो तो मंड में मिले ना अल्लाह असाने खैर पुगो ना एसपी आयो मेर रोयल खान खोसो वरी एसपी क़यामत ही टरी वन अल्लाह खलकताया शब्द जो सुभान मिठाई तो चाहिए या हो जो पिरन वट या कर पिरन जी पचा इन्हनि बिन्हीं खांधार कादर कंहिंखे न करे दुआ घुरी बस कई 8 साल गुजरिया पोड़ी मदीने पाक फजर की नमाज पढ़ी मुझे मौला हुसैन ने तो अम्मा मां के सुनाने जो मां कौन थी जी मां सुनाना है तो मां कह रहा जबल में तुझी झोपड़िया असा हज ते जामनो तो बकरी कोई असा ने खा अच्छा तू हुसैन जे हां मां हुसैन जे तुझो वडो बा हसन थे वो भी गडो तो जो सऊद अब्दुल्ला बिन जाफर वठी आयो 8 की खिदमत के पांजे तरफा 1000 बकरियों आगे सैयद दींदा हाने मां के खबर काने आगे दींदा हो
ऐं सैयद जूं 3 निशानियूं अथव सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायो ॿुधायां सैयद जी पहिरीं निशानी त पिटींदो न हिनखे आत्मना न जो न दे शतात कोट ते पिटींदो सैयद पिटींदो आ छा हिकु ॿियो सैयद माल कढ न कंदो सैयद विरहाईंदो वल्लाह योती व अना कासिम हुजूर फरमायो रब ॾींदो आहे मोहम्मद विरहाईंदो सुभान अल्लाह टी निशानी ॿुधायां सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधायो मज़ो न आहे सैयद जी टी निशानी अल्लाह ख़ल्क़ ॾिसो ख़ल्क़ बस यार 3 निशानी पोइ ॿुधाई मां वरी तव्हां खां विसरी हाय वरी अदा हसन इन अमर खे सुञा केरा जे जबल में पंहिंजी ख़िदमत कयो जे उहो आहे जे हा जे मुंहिंजे तरफ़ां 2000 बकरियूं अब्दुल्ला इन अमर के सुजान के जे जबल में पंहिंजी ख़िदमत जे मुंहिंजे तरफ़ां 4000 बकरियूं सैयदनि जे दर तां आहे वापसि आई पुठी हिकिड़ी बकरी हुई खैरात शाबा साहब होता रखे कणक जो रेट न थियो तब खैरात कई तव्हां कयो था खैरात महांगाई थी वई आहे